أولما أصابتكم مصيبة قد أصبتم مثليها قلتم أن هذا قل هو من عند أنفسكم إن الله على كل شيء قدير وما أصابكم يوم التقى الجمعان فبإذن الله وليعلم الذين نافقوا وقيل لهم تعالوا قاتلوا في سبيل الله أو ادفعوا قالوا لو نعلم قتالا لاتبعناكم هم للكفر يومئذ أقرب منهم للإيمان يقولون بأفواههم ما ليس في قلوبهم والله أعلم بما يكتمون الذين قالوا لإخوانهم وقعدوا لو أطاعونا ما قتلوا قل فادرءوا عن أنفسكم الموت إن كنتم صادقين صدق الله مولانا العظيم اللہ تبارک و تعالی इन आयत सगोरनि में भी ग़ज़वा उहद जो ही तज़किरो फरमायो आहे। अल्लाह साईं फरमाए थो ऐं जॾहिं अव्हां खे जंग उहद में दुख पहुतो तोणे कि पंहिंजनि दुश्मननि खे उन जो ॿीणो दुख बदर में पहुचायो हुयो। हिन आयत सगोरीअ में अल्लाह तबारक व तआला ग़ज़वा उहद में जेका सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन खे तकलीफ़ पहुती उन जे लाइ आथत लाइ फरमायो त तव्हांखे ग़ज़वा उहद में तकलीफ़ पहुती, तव्हांजा 70 ॼणा शहीद थी विया, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ख़्मी थी पिया ऐं कुझु 70 ॼणा शहीद थी चुका ऐं कुझु ज़ख़्मी थिया ऐं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि ज़ख़्मी थिया। पर अल्लाह साईं फरमाए थो त इन खां अॻे बि त तव्हां ग़ज़वा बदर में काफ़रनि जे 70 ॼणनि खे क़त्ल कयो ऐं एतिरनि ई ॼणनि खे तव्हां क़ैदी बणायो हो, इहो त वधीक आहे। पोइ जॾहिं इहा तकलीफ़ पहुती हुई सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन खे त पोइ उन्हनि चयो त कुलतुम अन्ना हाज़ा, त हीअ मुसीबत किथां पहुती आहे? असां त अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल ते ईमान आणियो आहे, असांखे इहा पोइ कीअं पहुती तकलीफ़? अल्लाह साईं फरमाइनि त ए पैगंबर चओ त उहा अव्हां खे पाण वटां पहुती आहे, यानी पंहिंजनि जिंदुनि वटां पहुती आहे। त अल्लाह जे प्यारे पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हिकिड़े टोलीअ खे लक ते विहारो हो, उन हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा हुक्म जी इनहिराफ़ी कई जो तव्हांजे कोताहीअ जे करे तव्हांखे इहा तकलीफ़ पहुती। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इहा जेका जंगी हिकमत अमली ही, जेके वॾा वॾा जंगजू थी गुज़रिया आहिनि उहे बि बाक़ाइदे मञनि था त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका जंगी पॉलिसी उहा सभिनी खां वधीक अहम हुई ऐं तमामु बहितर हुई। ख़ुदि अंग्रेज़ ऐं यहूदी बि मञनि था त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुपर सालार आज़म हुआ, जो हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इहा जंग हिकमत अमली ही ऐं काई बि हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खामी न हुई, पर जेका कोताही हुई उहो सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन खां थी वई, जंहिंजे करे फतेह शिकस्त में तब्दील थी वई। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो त छो त अल्लाह सभु कंहिं शइ ते वस वारो आहे, त तव्हां जेको आहे सो फतेह जे क़रीब हुयो, पर अल्लाह तबारक व तआला तव्हांजे फतेह खे शिकस्त में तब्दील करे छॾियो। ऐं अल्लाह साईं अॻिते फरमाए थो त ऐं उन ई ॾींहं जो ॿ टोलियूं पाण में साम्हूं थियूं, तंहिं ॾींहुं जेकी अव्हां खे पहुतो सो अल्लाह जे हुक्म सां हो। यानी जेका बि तव्हांखे तकलीफ़ पहुती हुई काफ़रनि जे तरफ़ खां, ईअं न चइजो त इहा काफ़रनि जो को कारनामो हो, कुझु बि न हो काफ़रनि जो कारनामो। अल्लाह साईं फरमाए थो फबि इज़्निल्लाह, इहा अल्लाह जी मर्ज़ी, अल्लाह जे हुक्म सां ईअं थियो, अल्लाह खे इहो मंज़ूर हो। तव्हां हाणे वधीक अफ़सोस न कयो, का बि इन में परेशान न थियो। हथा इन में हिकमत अमलियूं आहिनि, इन्हनि ॻाल्हियुनि में हिकमत अमलियूं आहिनि। उहे कहिड़ियूं आहिनि? अल्लाह साईं फरमाए थो हिन लाइ त हू मोमिननि खे निखेड़े, वली आलमल मोमिनीन, ॼाणे। मुफ़स्सिरीन हज़रात लिखनि था त अल्लाह तबारक व तआला खे त इल्मु आहे ई आहे, पर हिते इल्म मां मुराद आहे मुमताज़ करे उन्हनि माण्हुनि खे जेके पक्का मोमिन आहिनि, उन्हनि माण्हुनि मां जेके मुनाफ़िक़ आहिनि, त उन्हनि खे ॼाणे त जेको आहे सो मोमिन ॾिसो त उन्हनि जे जेको आहे सो क़दमनि में काई बि लग़्ज़िश न आई आहे, उहे ईमान ते बरक़रार आहिनि। पर इन्हनि मां मुनाफ़िक़नि जी जेका मुनाफ़िकी आहे उहा ज़ाहिर थी पई। अल्लाह साईं फरमाए थो त ऐं मुनाफ़िक़नि खे बि निखेड़े। इन आयत सगोरीअ में अल्लाह तबारक व तआला फरमायो त मुनाफ़िक़ जेके हुया, उहे जेके इन्हनि जो जेको निफ़ाक़ अंदर में भरियल हुयो, उहो उन्हनि जे ज़बाननि ताईं अची वियो।
ऐं चवण लॻा ऐं खेनि चयो वियो त अचो अलाह जे वाट में विढ़ो या काफ़िरनि खे जवाबु करियो। यानी इन आयत सगोरीअ में मुनाफ़िकनि जी मुनाफ़िकीअ खे अलाह तबारक व तआला ज़ाहिर कयो आहे। त पहिरियों त हू लिकियलु हा, पर जेॾी महिल हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ग़ज़वा उहद ॾांहुं निकिता हा त पहिरियों त मुनाफ़िक इन ॻाल्हि ते इन्हनि इसरार कयो त असां जंग अंदरि लड़ूं, यानी शहर खां ॿाहिरि न निकिरूं। अब्दुल्ला बिन उबई जी बि इहा ई राय हुई। पोइ उन इहा ॻाल्हि कई हुई त मुंहिंजे राय ते हलो ई नथा, मां हलंदुमि ई न। हिकिड़ो टोलो इन में अची वियो हो, यानी आयो ई न हुयो ग़ज़वा उहद में। ऐं हिकिड़ो टोलो जेको आयो त हो अची करे उहे फाथा हा, बुज़दिल थी विया हा। त पोइ अलाह तबारक व तआला फरमाए थो त उन्हनि खे चयो वियो त अचो त अलाह जे राह में लड़ूं या दिफ़ा करियूं। शाह वली अल्लाह रहमतुल्लाह अलैह लिखे थो त इस्लाम में इक़दामी जिहाद बि आहे ऐं दिफ़ाई बि आहे। इक़दामी जिहाद इनखे चइबो आहे त जंहिं जॻह ते का शिरक वधी वियो या हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी या जेको आहे सो अल्लाह तबारक व तआला जे अहकामनि जी भञकड़ी थी रही आहे, या काफ़िर जेको आहे सो मुस्लमाननि जे मथां ज़ुल्म करे रहिया आहिनि, त उते इक़दामी जिहाद कबो, यानी उन्हनि जे मथां चढ़त कबी। ऐं दिफ़ाई जिहाद उनखे चइबो आहे जो अहले इस्लाम ते काफ़िरनि चढ़ाई कई त हाणे उन्हनि खे जेको आहे सो मुस्लमाननि खे दिफ़ा करिणो आहे, जीअं ग़ज़वा खंदक में मुस्लमाननि दिफ़ाई जंग कई हुई। आम हालतुनि में त जिहाद फ़र्ज़ किफ़ाया आहे, पर जॾहिं काफ़िरनि जी चढ़त थी वई त जिहाद फ़र्ज़ ऐन थी वेंदो आहे। हर मर्द औरत हर जवान पोड़े ते फ़र्ज़ थी वेंदो आहे। तंहिंजे करे मुनाफ़िकनि खे चयो वियो त अचो अलाह जे राह में लड़ो या दिफ़ा करियो। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे दिफ़ाई जंग में बि जॾहिं कोई दिफ़ा यानी जेकॾहिं का पंहिंजी ताक़त ॾेखारबी आहे त दुश्मन ईअं ई मग़लूब थी वेंदो आहे, मरूब थी वेंदो आहे, उन जे मथां रोब तारी थी वेंदो आहे। पर अल्लाह तबारक व तआला फरमाए थो त मुनाफ़िकनि छा जवाबु ॾिनो, चयऊं त जेकॾहिं असांखे कंहिं जंग थियण जी ख़बर हुजे हा त ज़रूरु अव्हां सां हुजऊं हा। उहे उन ॾींहुं पाण ईमान खां कुफर ॾे बिल्कुलु वेझो हुआ। पहिरियों त ज़ुबान ते ईमान आणनि पिया, पर जेको आहे अंदरि में मुनाफ़िक़त आहिनि। पर उन ॾींहुं अल्लाह तबारक व तआला फरमाए थो त उहे कुफर खे सफ़ा वेझो अची विया। यानी उन्हनि ज़ाहिर चयो त असां कीअं लड़ूं जो असांजो तइदाद थोरो आहे ऐं काफ़िर घणा आहिनि, असां न लड़ंदासीं। यानी उन्हनि इहो सिधो सओ मतिलबु मुनाफ़िक़त जेका दिलि में आहिनि उहा उन्हनि जी ज़ुबान ताईं अची वई ऐं उहे ज़ाहिर थी पिया। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो त पंहिंजनि वातनि सां उहे ॻाल्हियूं चवंदा आहिनि जेकी सदन दिलनि में न आहिनि, ऐं जेकी लिकाईंदा आहिनि सो अलाह बिल्कुलु ॼाणंदड़ आहे। यानी जेको बि उन्हनि जे दिलनि में राज़ आहिनि, जेके बि साज़िशूं आहिनि, अल्लाह तबारक व तआला फरमाए थो त हीअ अल्लाह तबारक व तआला जे दीन खे अल्लाह खे कुझु बि नथा करे सघनि, पंहिंजो ई नुक़सान था करे सघनि। अल्लाह साईं फरमाए थो त मां हिन जे राज़नि खे ॼाणा थो। ऐं अल्लाह साईं अॻिते फरमाए थो ऐं इहे मुनाफ़िक छा चवण लॻा त इहे उहे आहिनि जिन पंहिंजनि भाइरनि खे चयो ऐं वेठा रहिया त जेकॾहिं उहे असांजो चयो मञनि हा त न कुसनि हा। त उन्हनि इहो चयो त जेके शहीद थी विया ग़ज़वा उहद में, जेकर न निकिरनि हा त उहे शहीद ई न थियनि हा या मरनि ई न हा, असां वांगुरु ज़िंदा रहनि हा। त पोइ अल्लाह तबारक व तआला फरमायो त जेकॾहिं तव्हां इन ॻाल्हि में सच आहियो त पोइ न मरी ॾेखारियो। तंहिंजे करे अल्लाह साईं ॿी जॻह ते फरमायो आहे इज़ा जा अजलहुम फला यस्तअखिरून साअतन वला यस्तक़दिमून। जंहिं ॾींहुं वक़्तु मुक़ररु अची वियो त हिकु सेकंड न अॻिते थींदो न पोइते थी वेंदो, इंसान जो रूह क़ब्ज़ थी वेंदो। यानी मौत हर हाल में अचिणो आहे। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त हिकिड़ा माण्हू जंग करे ईंदा आहिनि, उहे गाज़ी थी ईंदा आहिनि ऐं हिकिड़ा पोइते जेके वेठा हूंदा आहिनि उहे मरी वेंदा आहिनि। शेख सादी हिकिड़ो वाक़ियो लिखियो आहे त हिकिड़ो शख़्स हिकिड़े बीमार जे मथां रोअंदो रहियो त इजो थो मरे, इजो थो मरे, पर जॾहिं सुबुह थियो पाण मरी वियो ऐं बीमार खे अल्लाह साईं तंदुरुस्ती ॾिनी ऐं उहो ज़िंदा रहियो। तंहिंजे करे मौत हयाती अल्लाह जे हथ में आहे। ईअं न आहे त इंसानु जंग ते न वेंदो त न मरंदो, मरणो उनखे हर हाल में आहे। तंहिंजे करे अल्लाह साईं फरमाए थो त ए पैगंबर खेनि चओ त जेकॾहिं अमीं सच आहियो त पाण खां मौत खे टारियो। तंहिंजे करे हिन आयत मां इहा ॻाल्हि सम्झ में आई त जेके मुनाफ़िकनि जूं जेके चालू हुयूं अल्लाह तबारक व तआला मुस्लमाननि खे ज़ाहिर करे ॿुधारियूं त इन्हनि जे साज़िशुनि खां बचिजो, इन्हनि जे चवण ते न लॻिजो। दुआ आहे अल्लाह साईं खां, अल्लाह साईं तव्हां असांखे मुनाफ़िकनि खां बचाए ऐं उन जे चए वठण खां बचाए। दुआ आहे अल्लाह साईं तव्हां असांखे सचो मुस्लमान बणाए। वमा अलैना अल्लाह।